अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, मस्जिद जे लाउड साउंड थे बार बार तकरीरूं नशर करणियूं तंहिंजे बारे में सवाल सुनो। खुश आमदेद जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम जी अक्सर रमज़ान में मस्जिद के अंदर सॼो ॾींहुं या अर्धो ॾींहुं या राति जो या सांझी जो या सुबुह जो माइक के ज़रिए तकरीर हुजे तो ई मुझे ख्याल से तो ख़ासो नथो लॻे। बाक़ी मुला जरा का जवाब ॾिजा। जी जवाब तो उ ॾींहुं जेको इन खे वापरे था लाउड के मस्जिदी अल्लाह जी इबादत जा घर आहिनि। मस्जिदनि जा माइक लाउड साउंड ये हिकिड़ी अमानत है। अज़ान जो ऐलान अने निहायती ज़रूरी ऐलान मस्जिद जी लाउड थी करे सघूं। दर्स रहियो तो दर्स जो को टाइम टक खपे, तकरीर जो को टाइम टक खपे। दर्स ॾियणो क़ुरान हदीस जो दर्स कंहिं पर नमाज पाछड़ 5-7 मिनट काफ़ी है। अने जे तकरीर करणी है तो तकरीर जो टाइम टक हुए। पोइ इहे इन जे लाइ पाए लाउड चालू पियो आहे न नामदू न सले अला रसूल करीम, अहिड़ो न आहे। मस्जिद जे लाउड जो गैर उपयोग न थियो खपे। तंहिंजो कारण इहो आहे त बार बार तकरीरूं थींदियूं। तकरीरूं लाउड वारियूं 5% माण्हू सुणे था, अमुक जॻह ते 95% नथा सुणे, अमुक जॻह ते 20% सुणे था। पोइ 5% पण सुणे लाइ को तयारु की न रहंदो। क़ीमती ऐलान लाउड थी थींदो, ॿिया चवंदा ही त ईअं निवरा रहिया तकरीरूं पिया कईं। लाउड जे मस्जिद जो लाउड अने लाउड जो जेकी नियम निज़ाम टाइट रखियो खपे। मूं हिकिड़े ॻोठ में राति जो क़याम कयो। राति जो आउं टिकियो हुउसि, 3 थिया त हिकिड़ो बानू थियो लाउड चालू करे ने तकरीर में चालू थियो ग़लति। ॿिए ॻोठ में ईअं जीअं थियो उन तां वरी चैलेंज ॾिने, अचो कयो आहे जे व्याज हलाल आहे, व्याज हराम आहे। आऊं चवां थो 100% ॻोठ सुतो पियो। ई को तकरीर जो टाइम थियो त अमुक जॻह ते दर्स ॾिए था, पोइ जिंद नथा छॾिए। माण्हूअ जी मजबूरी वे ते नमाज़ पढ़ी लाथो आज़ाद थिया। हाणे जी तकरीर सुणे लाइ नथा वें त पाण उन ते मन डुक कयूं था जे यार हाणे दीन जी ॻाल्हि नथा सुणो न भॼी वञो था न नाफ़रमान आहियो। कंहिंखे मजूरीअ ते वञिणो आहे, कंहिंखे धंधे ते वञिणो आहे, कंहिंखे आराम जो आहे, कंहिंखे ज़ाती ॿियो कमु आहे। पोइ अर्धो कलाकु न वियाजे दर्स टूको न। रमज़ान जे अंदरि ख़ासि रुॻी नात लॻी पई आहे, रुॻी नात, रुॻो ऐलान, रुॻी नात, रुॻो ऐलान। त हेतिरो टाइम थियो रोज़ो बंदि कयो, रोज़े जी नियत कयो, रोज़ो बंदि कयो, रोज़ेदारो रोज़ेदारो। ई मड़े तकल्लुफ़ात आहिनि अने हदियो तोहफ़ो तैला जा ऐलान थिए था। ॿियो कीअं नथो वेझे। मौलाना रमज़ान में ॿोरी महिनत कए सॼी राति जाॻाईंदो, सॼी राति जाॻाईंदो। अल्लाह रहम करे नियत करो हुई। ॿियो मुल्क जे अंदरि गैर मुस्लिम रहिया, मुल्क जे अंदरि बच्चा नंढा रहिया, बीमार सीमार रहिया हिकिड़ा, उहे जंहिं ते रोज़ो फ़र्ज़ न आहे। मिणियूं निंद्रूं लाउड जे ज़रिए फिटाइणियूं गैर मुनासिबु आहे। त भले तकरीर कराइजे। अने ॿियो पूरो थिए थो हिकिड़े ॻोठ में 4-5 मिसी थी आई मड़े भेरी तकरीर में चालू थी वञे सुबुह जो दर्स में। वरी राज वारो हिकिड़ो अखर कंहिंजो न सम्झे, रुॻो हुबा थी वञे। अहिड़ो हुए त पहिरीं जे लिखी थिए जे अॼु दर्स आइन ॾीजा, सवारे हू दर्स ॾींदो, पर ईअं हुन मस्जिद जो दर्स थींदो। हिकिड़े ॿिए जे वौद में लाउड चालू करे न वठे इहे कियाड़ियूं कई कर पखीअ था उॾाई, हौकाटा था कई, गाबा पिया खेत्र में। इहे को तकरीर थिए कि लाउड जो कोई सही उपयोग थियो। आराम से तकरीर कयो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु शॉर्ट स्वीट मिठे अंदाज़ में अने साफ़ वज़ाहत तफ़सील वारी चंद मिंट तकरीर कंदा हुआ, जंहिंखे पाण हदीस चऊं था। एॾियूं लंबियूं हदीसूं किथे जे कलाक जान न छॾिणो। उहा ज ॻाल्हि माण्हूअ खे थकाए विझणो। सॼी कच्छ जी तकरीर हिकिड़ी मिसीद ते न थिए अने सॼो ॾींहुं लाउड लाउड लाउड। हाणे रमज़ान में तारावी में हिकिड़ी जॻह अमुक जॻह ते जाॻो हा हलो तकरीर कयो, गज़ल पढ़ो, तकरीर कयो। अहिड़ो मड़े न थियो खपे। मूंखे हिकिड़े तकरीर करायो राति जो 3 वॻे हरू भरू तकरीर कयो।
पोइ मूं ॾिठो बि मुंहिंजो मन तकिरे में न हो, न तैर तकिरे जो टाइम में न हो, पर पोइ ज़कात जे मसरफ़ जे बारे में से मूं गुफ़्तगू कई क़ुर खणी हिकिड़ी आयत जो तर्जुमो कयो। जंहिं मूंखे झिझो चयो, पोइ जहिड़ा ॻाल्हि अधु विच में वेही तैरा उनखे चयो, मूं चयो हैर मूं छेलो अखर कुरो चयो, त उहो निंड मां ईअं छिर खड़ी उथी जो हा ई करो तकिरे जो टाइम को सुणिजो को सुणाइजो टाइम हुए त मस्जिद जे लाउडनि जो गैर उपयोग न थियो कबो। आख़िर दवाना अलहम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।